ईरान जो इसराइल ते हमलो केतराई बैलिस्टिक मिसाइल फायर कया आहिनि। इसराइली फौज दावा कई आहे त ईरान खां इसराइल तरफ़ां 400 मिसाइल फायर किया विया आहिनि, जंहिंखां पोइ वालर बैतुल मुक़द्दस में सायरन वॼण शुरू थी विया आहिनि। ख़बर इदारे जो चवणु आहे त इसराइल समूरनि शहरनि खे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं वञण लाइ चयो आहे। उन खां अॻु अमेरिकी अख़बार न्यूयॉर्क टाइम्स इसराइली हुकूमत ऐं अमेरिकी अहलकारनि जो हवालो ॾींदे चयो हो त ईरान ईंदड़ कुझु कलाकनि में इसराइल ते हमले लाइ तयारु आहे। ईरान जे हमले बाद इसराइल ऐं अमेरिका क़ौमी सलामती जो इजलास सॾाए वरितो आहे। हिज़्बुल्लाह बि इसराइल ते मिसाइल फायर करे छॾिया आहिनि। ईरान खां इसराइल तरफ़ 400 मिसाइल फायर कया विया आहिनि। वालल बैतुल मुक़द्दस में सायरन वॼण शुरू थी विया आहिनि। ईरान हमलो कयो आहे। ईरान जो इसराइल ते हमलो केतिराई बैलिस्टिक मिसाइल फायर कया विया आहिनि। ईरान खां इसराइल तरफ़ 400 मिसाइल फायर कया विया। वालल बैतुल मुक़द्दस में सायरन वॼण शुरू थी विया आहिनि। ईरानी मिसाइलनि जो हदफ़ इसराइल जे गादी वारो हंधि तल हबीब आहे। ईरान जो इसराइल ते हमलो केतिराई बैलिस्टिक मिसाइल फायर कया आहिनि। इसराइल जंगी काबीना जो हंगामी इजलास सॾाए वरितो आहे। ईरान इसराइल ते 400 मिसाइल्स फायर कया आहिनि। केतिराई बैलिस्टिक मिसाइल फायर कया आहिनि। इसराइली फौज दावा कई आहे त ईरान खां इसराइल तरफ़ 400 मिसाइल फायर कया विया, जंहिंखां पोइ वालल बैतुल मुक़द्दस में सायरन वॼण शुरू थी विया आहिनि। ख़बर इदारे जो चवणु आहे त इसराइल समूरनि शहरनि खे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं वञण लाइ चयो आहे। उन खां अॻु अमरीकी अख़बार न्यूयॉर्क टाइम्स इसराइली हुकूमत ऐं अमरीकी अहलकारनि जो हवालो ॾींदे चयो हो त ईरान ईंदड़ कुझु कलाकनि में इसराइल ते हमले लाइ तयारु आहे। सीनियर एंकर पर्सन ऐं तर्जिया निगाह नसीर गोपांग साहब असां सां लाइन ते मौजूद आहिनि। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम। नसीर साहब इहो ॿुधायो त हसन नसरुल्लाह जो क़त्ल छा इसराइल खे महांगो त न पवंदो? वॾी महिरबानी। ऐं अॼु असां बि इन ते ई प्रोग्राम कयोसीं त हाणे अक्टूबर 2023 में जेका हमास कार्रवाई कई इसराइल में, उनखां पोइ उनजे जवाब तौरु या उनखे जवाब बणाए करे इसराइल जेके कार्रवायूं कयूं आहिनि उहे हाणे पाण ॾिसूं पिया त फ़लस्तीन ताईं महदूद न आहिनि। गज़ा पट्टी मुकमल तौर ते उन्हनि तबाह करे छॾी। उनखां पोइ लिबनान ताईं पहुता आहिनि, शाम ताईं पहुता आहिनि। ऐं अॼु इहे बि ख़बरूं आयूं पिया त शामी जेके सदर आहिनि बशर अल असद, उन्हनि जो जेको भाउ आहे उहो बि इसराइल जी कार्रवाई जे नतीजे में जेको आहे सो हयाती न्याय वेठो आहे। इन खां अॻु में असां ॾिठोसीं त इस्माइल हानिया जो खे टारगेट कयो वियो इसराइल जी तरफ़ां ईरान में, जॾहिं हू नए ईरानी सदर जी हलबरदारी तक़रीब में आया। ऐं उनखां पोइ हसन नसरुल्लाह हिकिड़ो तमामु वॾो टारगेट आहे जंहिंखे दुनिया लेवल ते मञियो पियो वञे त गुज़िरियल 20 साल दौरान इसराइली इंटेलिजेंस इहा तमामु वॾी कार्रवाई आहे जेके हसन नसरुल्लाह आहिनि उन्हनि खे टारगेट करणु। इन खां पहिरियां तेजर जा धमाका थिया वॉकी टॉकी में। सो चवण जो मतिलबु इहो त कार्रवायूं मुसलसल इसराइल जूं वधनि पियूं। पोइ उन में असांखे जेका आलमी बिरादरी आहे उहा मुकमल तौर ते ख़ामोश नज़र अचे पई। यूनाइटेड नेशन जो इदारो हुजे उहो इसराइल जे इन जारियत खे रोकण में मुकमल तौर ते नाकाम वियो आहे। ॿिए पासे जेके पाण मुस्लिम जेके कंट्रीज़ आहिनि, 57 खां वधीक इस्लामी मुल्क आहिनि, पर उते जेके ॾिसूं पिया त मुकमल तौर ते डिवाइड असांखे नज़र अचे पियो। ऐं अक्सरियत अहिड़नि मुस्लमान मुल्कनि जी आहे जेके असांखे इसराइल वारे पासे बीठल नज़र अचनि पिया था। सो उन्हनि में वाहिद हिकिड़ो मुल्क आहे ईरान जेको मुसलसल मज़ाहिमत करे पियो थो। ऐं अॼु बि जेका हीअ कार्रवाई थी आहे सो ईरान त पंहिंजे तरफ़ां हिकिड़ा मुसलसल कार्रवाई कंदो पियो अचे या मज़ाहिमत कंदो पियो अचे जवाबु न। सो हाणे उनजो इसराइल खे केतिरो नुक़सानु थिए थो नथो थिए, छाकाणि त दुनिया इन ॻाल्हि खे बि मञे थी त इसराइल जो जेको पंहिंजो दिफ़ाई निज़ाम आहे उहो ॾाढो हिकिड़ो स्ट्रॉन्ग निज़ाम आहे। ऐं हींअर ताईं जेके बि कार्रवायूं थियूं आहिनि, ईरान पहिरियां बि मिसाइल फायर कया हुआ या इन खां पहिरियां हमास वारा कंदा रहिया आहिनि, हिज़बुल्लाह वारा कंदा रहिया आहिनि, पर हुननि जो जेको डिफेंस सिस्टम आहे उहो दुनिया जो महफ़ूज़ तरीन चओ निज़ाम आहे। सो हाणे ॾिसणो इहो आहे कि जेके मिसाइल फायर थिया आहिनि उहे पंहिंजे टारगेट खे अचीव करण में केतिरो कामयाबु वञनि था। ऐं उनजो वरी हिकिड़ो ॿियो पासो पोइ आहे। सो उन ते असांखे सोचण जी ज़रूरत आहे। उहो पासो इहो आहे त जेके बि कार्रवायूं इसराइल करे पियो, अॼु पंहिंजे प्रोग्राम में असां हुन ते डिस्कस कयोसीं, त उनजो हिकिड़ो हदफ़ इहो ई आहे त न उनजो हदफ़ गज़ा पट्टी आहे, न उनजो हदफ़ लिबनान चऊं या शाम आहे। उनजो टारगेट असल में आहे ईरान। ही जिन जिन माण्हुनि खे टारगेट करे पियो उन्हनि खे दुनिया मञे थी कि ईरान जा प्रॉक्सीज़ आहिनि। ॼण ईरान उनखे सपोर्ट कंदो रहियो आहे। इस्माइल हानिया खां वठी हसन नसरुल्लाह तोड़े जो ॾिठो वञे त हिकिड़ो सुन्नी मसलक सां तालुक़ु रखंदड़ हो, पर वरी फ़लस्तीन वारे मसइले ते ईरान ऐं उहो ॼण त गॾु हुआ। सो हाणे असल टारगेट इसराइल जो आहे ईरान। दुनिया उन ॻाल्हि ते बहस करे पई। अॼु वारी हिन कार्रवाई खां पोइ ॾिसणो आहे त इसराइल जो रद्दमल छा थो अचे ऐं किथे ईअं न थिए जेका अक्टूबर वारी कार्रवाई कई हमास ऐं उनखे जवाबु ॼाणाए जीअं इसराइल
कल इनके गज़ा पट्टी के तहस नस करे छॾियो। खुदा न करे जो ईअं के जो रद्द अमल एतिरो शदीद अचे इसराइल जे तरफ़ां या उन जा जेके इतिहादी आहिनि, ख़ासि तौर ते सुपर पावर अमेरिका या नेटो जा जेके इतिहादी आहिनि, किथे उहे ईरान ते डायरेक्ट अटैक न करे विझनि। ऐं जेकॾहिं उहो डायरेक्ट अटैक थिए थो त उहो इन पूरे विच एशिया जे लाइ पाकिस्तान जे लाइ ॾाढो हिकिड़ो भयानक हूंदो। ईरान में जेकॾहिं इहा जंग शुरू थिए थी ऐं उन जंग में रुॻो इसराइल कोन हूंदो, जीअं मूं चयो नेटो जा समूरा इतिहादी मुल्क हूंदा ऐं उहो पाकिस्तान जी बॉर्डर, ईरान जी बॉर्डर बि मिले थी। न रुॻो बॉर्डर आहे, असांजो कल्चर बि मिले थो, हिस्ट्री बि मिले थी, ऐं खोड़ मज़हबी हवाले सां बि उन सां असांजा रिलेशन आहिनि। सो जेकॾहिं इहा सूरत हाल इन नहेज ताईं पहुती ऐं डायरेक्ट इसराइल खां कार्रवाई कई ईरान जे अगेंस्ट, त पोइ उन जा असर जेके आहिनि उहे पाकिस्तान ते बि ख़तरनाक हद ताईं पइजी सघनि था। अच्छा नसीर साहब, इहो ॿुधाइजो हिन वक़्तु ईरान हमला कया आहिनि ऐं जेकी यमनी फ़ौज आहे उहो बि जेको हमला करे रही आहे। अमेरिका हंगामी इजलास जेको अॼु क़ौमी सलामती जो सॾाए वरितो, छा था सम्झो आलमी जंग शुरू थी वई आहे या आलमी जंग जेकी आहे उहा शुरू थियण वञे पई? छा था सम्झो इन खे? असीं बि दुआ ई करे सघूं था त आलमी जंग ॾांहुं दुनिया न वञे, छाकाणि त हिन खां पहिरियां जेके पहिरीं महाभारी जंग हुजे, ॿी महाभारी जंग हुजे, उनखे जेको दुनिया भोॻियो उन जा नतीजा इंतिहाई भयानक निकिता। ऐं जेकॾहिं का टीं आलमी जंग लॻे थी त उहा इंतिहाई भयानक हूंदी, छाकाणि त हिरोशिमा ऐं नागासाकी ते पहिरियों जेको तजुर्बो थियो एटम बम जो, उनखे उन जा नतीजा अवां सभिनी खे ख़बर आहे कहिड़ा ख़तरनाक निकिता। ऐं हाणे त दुनिया समूरी बीठी बारूद जे ढेर ते आहे। उन दौरान जेकॾहिं ख़ुदा न करे अहिड़ी का सूरत हाल जुड़े थी टीं आलमी जंग ॾांहुं, त पोइ शायदि को बि मुल्क महफ़ूज़ न हुजे ऐं इहा समूरी इंसानियत जे लाइ, समूरी दुनिया जे लाइ हिकिड़ो वॾो तबाही जो सबबु बणिजी सघे थी। हाणे सही था चओ मां त हिकिड़े पासे सां नज़र अचे थो न रुॻो इसराइल त अकेलो आहे ई कोन, इसराइल जे पुठियां अमेरिका आहे सिधो सो, उन जा पूरा नेटो जे मूं ज़िक्र कयो इतिहादी जेके बि मुल्क आहिनि उहे उन सां गॾु बीठा आहिनि। सितम ज़रीफ़ी इहा आहे जो हिकिड़े पासे हू बीठा आहिनि ऐं ॿिए पासे जेका 57 इस्लामी मुल्क आहिनि उहे छिड़ विछड़ आहिनि। छिड़ विछड़ जा पर उन्हनि मां अक्सरियत जेका आहे, वॾा जेके मञियल मुल्क आहिनि उहे इसराइल जे पासे ई बीठल नज़र अचनि था, उहे तव्हांखे ईरान जे पासे बीठल नज़र कोन ईंदा। जेकॾहिं अहिड़ी सूरत हाल जुड़ी त उनजो ख़तरो त समूरी दुनिया खे थींदो, पर ईरान खे, पाकिस्तान खे, ॿिया जेके पाड़ेसरी मुल्क आहिनि उहे इन खे ॾाढो जेके आहिनि से भोॻींदा। हाणे पाण त इहो तर्जो बि कयूं था, दुआ बि कयूं था त अहिड़ी सूरत हाल न जुड़े। उनमें ज़ाहिर आहे ॿिया बि दुनिया जा खोड़ अहिड़ा मुल्क आहिनि जीअं चीन जो रोल आहे, रूस जो रोल आहे ऐं उन्हनि जो वरी ईरान ॾांहुं बि सुठो हिकिड़ो झुकाव रहियो आहे। ताज़ो अव्हांखे यादि हूंदो त ईरान ऐं सऊदी अरब विच में छा कराइण में बि जेको आहे सो चीन पंहिंजो किरदारु अदा कयो। सो हाणे जेको मुमकिन आहे जेको हमिलो आहे, ॾिसणो इहो त रद्द अमल छा थो अचे इसराइल जो या अमेरिका जेको रद्द अमल हूंदो उहो तइ कंदो त सूरत हाल ही किथे दंग कंदी ऐं छा वाकई टीं आलमी जंग न सूरत हाल वेंदी। ऐं जेकॾहिं वञे थी त ईरान जे पासे ॾिसणो आहे त घणा मुल्क बीठल हूंदा, जेको बज़ाहिर अॼु ताईं जेका सूरत हाल असांखे नज़र अचे पई शायदि को बि मुल्क ईरान सां गॾु बीठल असांखे नज़र न पियो अचे। पोइ मुस्लमान मुल्क हुजनि, उहो रूस हुजे, उहो चीन हुजे, उहो सलामती काउंसिल में करारदादू आणे सघनि था, उते को थोरो घणो एहतजाज थी सघे थो, पर ईअं थिए जो ईरान जे पासे खां बि उहे इसराइल या अमेरिका खे का जवाबी कार्रवाई करण जे पासे विढ़नि, इहो थींदे असांखे नज़र कोन पियो अचे। त पोइ जेकॾहिं ईअं थिए थो त इहो ईरान जे लाइ हिकिड़ो ॾाढो भयानक हूंदो, न रुॻो ईरान जे लाइ, पूरी मुस्लिम दुनिया जे लाइ, इंसानियत जे लाइ ॾाढो भयानक हूंदो। ॾिसणो वरी बि उहो आहे त हाणे रदे में छा थो अचे इसराइल जे तरफ़ां। नसीर साहब वॾी महिरबानी। नाज़रीन, सीनियर तजिया निगार नसीर साहब असां सां लाइन ते मौजूदु हुआ, पंहिंजो तज़ियो ॾेई रहिया हुआ।